पासे मां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे कराची में सिंध पब्लिक सर्विस कमीशन गैर फ़ाल है। सिंध काबीना कमनि जो अघु 250 रुपया फ़ी मण मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते कुझु माण्हुनि जा ख़दशा साम्हूं आया आहिनि। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध में 3.5 लेक्चरर्स जी जायूं ख़ाली आहिनि। केतिरा ई अहिड़ा कॉलेज आहिनि जिते मुख़्तलिफ़ मज़मूननि जा टीचर्स न आहिनि। आगाह कयूं पिया सिंध पब्लिक सर्विस कमीशन गैर फ़ाल बणियल आहे। सिंध काबीना कमनि जो अघु 250 रुपया फ़ी मण मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते कुझु माण्हुनि जा ख़दशा साम्हूं आया आहिनि। काबीना मामिलो ईंदड़ इजलास ताईं मुलतवी करे छॾियो आहे। सईद गनी जो चवणु आहे त सिंध में 3.5 लेक्चरर्स जी जायूं ख़ाली आहिनि। केतिरा ई अहिड़ा कॉलेज आहिनि जिते मुख़्तलिफ़ मज़मूननि जा टीचर्स ई न आहिनि। ख़बर मां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे कराची मां सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध में 3.5 लेक्चर्स जूं जायूं ख़ाली आहिनि। केतिरा ई अहिड़ा कॉलेजिस आहिनि जिते मुख़्तलिफ़ मज़मूननि जा टीचर्स न आहिनि। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कई है। संदसि चवणु आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन गैर फ़ाल आहे। सिंध काबीना कमनि जो अघु 250 रुपया फ़ी मण मुक़रर करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सईद गनी जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे ते कुझु माण्हुनि जा ख़दशा साम्हूं आया आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी आगाह कजो, सईद गनी जो वधीक छा चवणो? जी बिल्कुलु, सिंध काबीना जे इजलास बाद सूबाई वज़ीर सईद गनी सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। मीडिया टॉक कियो आहे। सिंध असेंबली में सईद गनी ऐं इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जी नालाइकी आहे ऐं हिन हुकूमत में करप्शन जी इंतिहा आहे वफ़ाक़ी हुकूमत में, जंहिंजे करे मुल्क में कणिक जो बहरान आहे, अटे वारी जेका सूरत हाल आहे उनजो बहरान आहे। वफ़ाक़ पंहिंजी ग़लती मञण लाइ तयारु न आहे ऐं बिजली, गैस, अटो, खंडु, दालूं सभु कुझु आम माण्हुनि जे इस्तेमालु ऐं आम माण्हुनि जे वाइपे वारियूं जेके सभु शयूं आहिनि उन्हनि जा अघ क़ीमतूं घाटे तोड़ आहिनि। वफ़ाक़ी सरकार कुझु करण लाइ तयारु न आहे। वफ़ाक़ी दुश्मनी ते सिर्फ़ु अमल करे पियो ऐं सरकार खे आइसोलेट कयो वञे पियो। अॼु सिंध काबीना में जेके मुख़्तलिफ़ फ़ैसिला थिया उन्हनि जे हवाले सां इज़लार वारे सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी आहे। ख़ासि तौर ते मलीर में गुज़िरियल दिहाड़े जेको वाक़ियो पेश आयो आहे त नौजवान खे तशद्दुद में मारण वारो, उन बारे में हिकु सुवाल ते सईद गनी जो चवणु हो त काल्ह वारे वाक़िए में MPA जो नालो FIR में कढण वारी FIR में महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।